अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे। मां तव्हांखे मातली खां ख़बर ॾिनालो। मातली टंडो मोहम्मद ख़ान ज़िले इंतिज़ामिया क़ब्रस्ताननि तां नाजायज़ कब्ज़ा ख़त्म कराइण वारे हुक्म ते अमल कराइण में मुकमल नाकाम। मातली शहर भर पासे टंडो गुलाम हैदर थाणे जी हद दरगाह गुल गैबी जे पासे में मौजूदु अक़लियतनि जो हिकु वॾो क़दीमी ऐं पुराणो क़ब्रस्तान काफ़ी सालनि खां कब्ज़ा माफ़िया जे वरितल आहे। इन क़ब्रस्ताननि ते दुकान, होटलूं, पंप, पेट्रोल पंप ऐं कारखाने जे आड़ में बाअसर कब्ज़ा माफ़िया तरफ़ां मुसलसल कब्ज़े जो सिलसिलो जारी आहे। हिंदू बिरादरी जी शिकायत ते असांजो मातली जो ब्यूरो चीफ राजेश कुमार बर वक़्तु पहुतो। जी राजेश, वधीक छा तफ़सीलात आहिनि? जेके असांजा बाॾाॾा जेके बि असांखे चवंदा हुआ त हीउ तमामु घणो पुराणो क़ब्रस्तान आहे ऐं तमामु घणो वॾो क़ब्रस्तान हो। बाक़ी के 13 गुंटनि में अची रहियो आहे। एतिरा कब्ज़ा थी चुका आहिनि हिते, जिते पंप, कारखाना वग़ैरह ऐं दुकानूं वग़ैरह, होटलूं वग़ैरह ठही चुकियूं आहिनि। ऐं असां आला इख़्तियारनि खे या जेके सरकारी इदारा आहिनि जिते असां केस कयो आहे टंडे मोहम्मद ख़ान कोर्ट में, इन्हनि खे अञा ताईं को बि रिलीफ कोन ॾिनो आहे। बराए महिरबानी असां हिननि खे ऐं सिंध हाई कोर्ट जेके नोटिफिकेशन कढियो आहे उन्हनि जे तहत हिननि खे माना हिननि जी कब्ज़ा जेके थिया आहिनि उनखे हटाया वञनि ऐं हिननि खे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। हीउ अक़लियत जो तमामु वॾो पुराणो क़ब्रस्तान आहे ऐं 100 साल खां पहिरीं जो क़ब्रस्तान आहे। हाणे में आयो आहे त हाई कोर्ट ऑफ सिंध क़ब्रस्ताननि खे कब्ज़नि खे हटाइण जे लाइ हिकिड़ो ऑर्डर पास कयो आहे। ऐं काफ़ी क़ब्रस्तान आहिनि, कंहिंजा बि हुजनि, हिंदू हुजनि, मुस्लिम हुजनि, अॾावतूं हटाई वियूं आहिनि, उतां क्लोजमेट हटाई वई आहे। इन क़ब्रस्तान हीउ ज़ाहिर आहे त हाई कोर्ट जो ऑर्डर आहे त हीउ क़ब्रस्तान बि उन ऑर्डर जे अंडर में अचे थो, त उन ते हाणे अमल दरामद कराइण सिविल इंतिज़ामिया जो कमु आहे। तव्हां सिविल इंतिज़ामिया सां कहिड़ो मुतालबो कंदो? बिल्कुलु दादा, ही हाई कोर्ट हिकिड़ो लॉ पास कयो। उन तहत कंहिं बि क़ब्रस्तान ते अगरि कब्ज़े जो इतला आहे उन्हनि डिस्ट्रिक्ट जे जेके डिप्टी कमिश्नर आहिनि उन्हनि खे लिखियो, उन्हनि खे बर वक़्तु रिमूव कयो ऐं अहिड़ा नोटिफिकेशन डिप्टी कमिश्नरनि वरी हेठि पंहिंजे असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्य दीवारूं होटल वारा हणनि पिया ऐं उन पासे दुकान बि ठाहिया आहिनि ऐं घटल लेनूं बि निकितियूं आहिनि। असां इन ख़िलाफ़ु जाम दफ़ा विया आहियूं, असांजो केस बि हले पियो, अञा को इनजो रद अमल कोन निकितो आहे। महिरबानी करे असांजो इनजो कोई हल कढियो वञे।